सिंध में हिकिड़ा माण्हू पंहिंजा हक़ घुरनि था, पंहिंजे मफ़ादनि जे बुनियाद ते पंहिंजा हक़ घुरनि था, पर हक़ तलबी ऐं मफ़ाद तलबीअ जे बुनियाद ते तारीख़ में क़ौमूं मुरतब न थींदियूं आहिनि। क़ौमूं जोग्राफी ऐं तारीख़ जे हज़ार साल जे प्रोसेसिंग में तयारु थींदियूं आहिनि। क़ौमूं 40 सालनि जे हक़ तलबी ऐं हुकूक तलबीअ जे तजुर्बे में कोन ठहंदियूं आहिनि। क़ौमूं नेगेटिव नेशनलिज़म जे बुनियाद ते न ठहंदियूं आहिनि। मसलन हिकिड़ी क़ौम इन बुनियाद ते ठही सघे थी त असीं छा आहियूं। असीं पठान आहियूं, असीं सिंधी आहियूं, असीं अफ़गान आहियूं, असीं पंजाबी आहियूं, पर क़ौमूं इन बुनियाद ते कोन ठहंदियूं आहिनि त असीं सिंधी न आहियूं, असीं पठान न आहियूं, असीं महज़ हिकिड़ो टेम्पररी टोलो आहियूं जेके कंहिं तारीख़ जे ज़हम ख़ुर्दगीअ में ओचितो अची निकिता।